ब्रेकिंग न्यूज़ तव्हां खे ॾींदारूं त सिंध जे जेलनि में कैदियुनि जे कपड़नि, दवाउनि ऐं फर्नीचर जे ठीकनि में 2 अरब 45 करोड़ 61 लख रुपयनि जी घोबियुनि जो इंकिशाफ थियो आहे। निसार खोड़े जी सदारत हेठि सिंध असेंबलीअ जी पब्लिक अकाउंट्स कमेटीअ जो इजलास थियो। इजलास दौरान जेलनि वारे खाते जे साल 2019-20 जी ऑडिट पेराज़ जो जाइज़ो वरितो वियो। पब्लिक अकाउंट्स कमेटी ठीकनि में थींदड़ घोबियुनि जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। PSC सिंध जे जेलनि में इंटरनल ऑडिट कराइण जी हिदायत भी करे छॾी आहे। अहम ख़बर खां अव्हां खे अपडेट कंदा पिया आहियूं त सिंध जे जेलनि में कैदियुनि जे कपड़नि, दवाउनि ऐं फर्नीचर जे ठीकनि में 2 अरब 45 करोड़ 61 लख रुपयनि जी घोबियुनि जो इंकिशाफ थियो आहे। निसार खोड़ो जी सदारत हेठि सिंध असेंबलीअ जी पब्लिक अकाउंट्स कमेटीअ जो इजलास थियो आहे। इजलास दौरान जेलनि वारे खाते जे साल 2019-20 जी ऑडिट पेराज़ जो जाइज़ो वरितो वियो। पब्लिक अकाउंट्स कमेटी ठीकनि में थींदड़ घोबियुनि जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़, अपडेट कजो, ही जेको निसार खोड़े जी सदारत में पब्लिक अकाउंट्स कमेटी जो इजलास थियो आहे, कहिड़ा अपडेट्स ॾींदव? बिल्कुल निदा, सिंध पीपल्स पार्टी सिंध जे सदर ऐं पब्लिक अकाउंट कमेटी के चेयरमैन निसार खोड़ो जी जेका सरबराही में जेका सिंध असेंबली जेका पब्लिक अकाउंट कमेटी आहे, पब्लिक अकाउंट्स कमेटी उन जो इजलास थियो। उनमें जेल खाते जा जेको ऑडिट पेराज़ आहिनि उन्हनि ते जेको डिस्कस कयो वियो ऐं सिंध जे जेलनि में कैदियुनि खे खाधे, दवाउनि, कपड़नि, फर्नीचर ऐं इन जो फ़राहमी ऐं ठीकनि में लॻभॻि 2 अरब 45 करोड़ 61 लख रुपयनि जी जेके बेज़ातियूं ऐं फंडनि जो जेको ग़लति इस्तेमालु आहे उहो इंकिशाफ थियो आहे। इन हवाले सां पब्लिक अकाउंट कमेटी जे जेके सूबे जे मुख़्तलिफ़ जेलनि में कैदियुनि खे खाद, खुराक, दवाऊं ऐं ज़रूरी शयुनि जी फ़राहमी जे हवाले सां जेका ख़रीदारी जा ठीका आहिनि उन्हनि में 2 अरब 45 करोड़ रुपए खां वधीक जेके बेज़ातियूं आहिनि उनजी जांच जो हुकुम बि ॾिनो वियो आहे। पब्लिक अकाउंट कमेटी सेक्रेटरी गरू खातो खे जांच करे 1 महीने अंदरि रिपोर्ट पेश करण जे हवाले सां हुकुम जारी कयो आहे। इन हवाले सां निसार खोड़ो जो चवणु हुयो त जिते असां अहिड़े क़िस्म जी जेका अवाम जी जेका रक़म जी हिफ़ाज़त जा ज़िम्मेदार आहियूं उते असांजी कोशिशि आहे त उहा रक़म जेका ग़लति इस्तेमालु थिए त उनखे न सिर्फ़ु वापसि मोटाइजे बल्कि पैसे जो जेको ज़ियान आहे उनखे बि रोकिजे। त इजलास में कमेटी मेंबर खुरम करीम सुमरो, मखदूम फ़खुर ज़मान समेत IG जेल काज़ी नज़ीर अहमद ऐं मुख़्तलिफ़ जेलनि जा जेल सुप्रीडेंट उन्हनि शिरकत कई ऐं जेल खाते साल 2019 खां 2020 जे जेका ऑडिट पेराज़ आहिनि उन में जाइज़ो वरितो वियो। इजलास में सेंट्रल जेल कराची समेत ॿियनि जेलनि में कैदियुनि खे खाधो, दवाऊं, कपिड़ा, फर्नीचर जी फ़राहमी जे हवाले सां जेका रक़म जारी कई वई उन में जेका रिकॉर्ड आहे उहो मुख़्तलिफ़ जेके जेल सुप्रीडेंट आहिनि उन्हनि जी जेका फ़राहमी उन में नाकामी नज़र ईंदे चेयरमैन PSC न सिर्फ़ु IG जेल खां सख़्तु सवाल कया बल्कि संदसि चवण त कैदियुनि खे मुहैया थींदड़ जेके 3 वक़्तनि जी मानी आहे उनजो मयार ऐं इन मयार खे चेक करण जे हवाले सां कीअं कयो वञे थो उन हवाले सां ॿुधायो समूरे जेलनि में कैदियुनि खे जेका मानी ॾिने थी वञे त उनमें जेको मयार मेडिकल ऑफिसर ऐं जजिस जेके आहिनि उहे चेक कंदा आहिनि। इन हवाले सां काज़ी नज़ीर सिर्फ़ु आगाही ॾिनी बल्कि संदसि चवणु हुयो त कैदियुनि खे खुराक जी फ़राहमी समेत जेको फर्नीचर आहे, कपिड़ा ऐं ॿी शयूं आहिनि उनजी ख़रीदारी में 2 अरब 45 करोड़ रुपया जेका ख़र्च कया विया उन बाज़ाब्ता टेंडर जारी कया विया ऐं जेल अमले PSC ऐं ऑडिट पेराज़ खे ऑडिट जेको अमलो उनखे इहे समूरा जेके डॉक्यूमेंट्स उनजी फ़राहमी समेत ॿिया जेके ज़रूरी ख़रीदारी जे हवाले सां मुतमिन करण में न सिर्फ़ु नाकाम थिया बल्कि इजलास में इन हवाले सां सख़्तु जेको बातचीत कई वई। जेल में दवा जी ख़रीदारी में 3 करोड़ 70 लख रुपया, यूनिफॉर्म जी ख़रीदारी में 3 करोड़ 40 लख रुपया, कैदियुनि जो फर्नीचर ते 2 लख 27,000 रुपया ख़र्च विझण जे हवाले सां इंकिशाफ थियो। मशीनरी प्लांट जी ख़रीदारी मद में 6 करोड़ 18 लख रुपया ऐं कपिड़नि जी ख़रीदारी ते 29 लख रुपया ख़र्च कया विया। बीजी ऑडिट जेलनि में अरबे रुपयनि जी जेका बेज़ाब्तियूं ऐं फंडनि जे इस्तेमाल ते एतिरा उथारिया। PSC जेके गरू सेक्रेटरी खे कैदियुनि जे खाधे समेत जेके ॿियूं जेके सामान आहे उन मद में समूरी जेका रक़म आहे उनजी जांच करण जे हवाले सां हुकुम ॾींदे 1 महीने अंदरि रिपोर्ट पेश करण जे हवाले सां हुकुम कयो आहे। इहो चवणु हुयो त समूरनि जेलनि में जेको फूड अथॉरिटी जा अफ़ीसर मुक़ररु कया वञनि खाद खुराक जी जेका चकास थियणु घुरिजे लाज़मी ऐं जेका मरहलेवार न बल्कि मुस्तक़िल इहो सिलसिलो हलणु घुरिजे ऐं मली जेल अमलो 80 लख ख़र्च करण जे हवाले सां ऑडिट जेको रिकॉर्ड आहे उहो क़ाइमु न करे सघियो। मली जेल अमलदारनि पारां जेको ख़र्च कीअं कयो वियो, किथे कयो वियो उन ते चेयरमैन PSC पारां सख़्तु सवाल जो जवाबु जेके जेल जो अमलदार आहिनि उहे न ॾेई सघिया। चेयरमैन सिर्फ़ु नाराज़गी ज़ाहिर कयो। ठीकु आहे, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हांजी।